अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़कैफ़ इज़ा जिअना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीद वजिअना बिका अला हाउलाइ शहीदा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बआवाज़े बुलंद जो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाईन। मकर ढोल ढिलो मकर ढोल ढिलो ना तो मुँह निमाणिय सा कोने मुँह कमीणिय जो बग़ैर तो बिलो सुना तो जो ना उनिलो यार बठ्यो वेठड़ी आहिया। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जी हिय दुरूद ऐं ज़िक्र जी महफ़िल गोठ कांडेरो खान कीरियो नज़द भिरिया सिटीअ जे मोहतरम हाजी बशीर अहमद कीरे जेको पांजे खानदान जो सरबराह पांजे नंढड़े बचड़े छो तो पुट भी बचड़ा होंदा हन पोटरा भी बचड़ा पर मुंड खां लामू अञा वधीक मिठियूं हूंदियूं आहिनि। नंढड़े राजा नाले बचड़े जे तोहर जे मौके ते पांजे पुट मंजूर अहमद कीरियो खे राजा घोट राजा उन जे बाबा जो नालो मंजूर अहमद कीरियो ज़िक्र जी दुरूद जी महफ़िल सजाई आ इंशाअल्लाह ताला जै रब जी ज़ात न तव्हां असां खे घुरायो आ हिते पहुचायो आ इंशाअल्लाह ओ तव्हां सां सभिनी जो बेड़ो पार फरमाईंदो। दिल चवे थी त बचार तव्हां खे ॻाल्हियूं उहे ॿुधायां जेके तव्हां ज़िंदगी में कॾहिं भले न ॿुधियूं हुजनि। तकरीरूं सब को ॿुधे पियो मुंहिंजो बि कम आहे रोज़ होते होते तकरीरूं करणु मालिक जी महिरबानी सां।
अदा न बस सॼी जमायत थी आहे। जिंदगी में हिकिड़ी उम्मीद रखी थम अल्लाह पूरी कंदो। त सजण साईं जो गुलाम आहियां। एक मुकर्रर जे हैसियत में मां भी पंहिंजी तारीख़ इहा लिखां त माण्हुनि खे इंतज़ार मूं न करायो आहे, पर मां माण्हुनि जो इंतज़ार कंदो। अल्हम्दुलिल्लाह रब जा लख एहसान। 98 सैकड़ो सव मां 98 प्रोग्रामन ते मां टाइम खां पहिरीं पहुचंदो। सव मां 98 प्रोग्रामन ते मां टाइम खां पहिरीं पहुचंदो हां। बिन प्रोग्रामन ते सव मां का लेट थींदी आहे, अल्लाह ताला मुआफ़ फरमाए, वरना मुंहिंजी कोशिश हूंदी आहे। छो त हिकु दफ़ो रुकी कामिल मुर्शिद महबूब सजण साईं दामत बरकातुहुल आलिया फरमायो, फ़कीरो ख़ासि करे ओ मौलवियो, दुनिया के इंतजार करण जे बजाय कॾहिं पाण इंतजार करण सिखो। छो त ही जेका रौनक आलिम केॾो बि भलो हुजे, पर जे ॿुधण वारा न हूंदा त छा खेड़ीअ खे ॿुधाईंदो छा? आलिम केतिरो भी मुंहिंजा दोस्त इल्म वारो हुजे, पर उन जे इल्म जो सही हक़ तॾहिं अदा थींदो जॾहिं अल्लाह जे मखलूक खे फ़ाइदो पहुचे, उन्हनि जे दिल में इश्क़ मुस्तफ़ा ख़ौफ़ खुदा पैदा थिए। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, कोशिश मुंहिंजी पूरी आहे त ज़िंदगीअ जी ख़बर नाहे केतिरा ॾींहं या महीना है या साल मां पंहिंजे टाइम जी पाबंदी करे पहुचां। मां भले इंतजार कयां, इन ॻाल्हि में कोई फर्क नथो पवे। कम अज कम रहती दुनिया ताईं दोस्त याद कंदा त्यार को त फ़कीर हुयो जेको ईंदो हो असांजो इंतजार कंदो हो। इंशाअल्लाह ताला मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला जा पंहिंजे बाननि जे मथां लखे एहसान आहिनि, करोड़े करम आहिनि, लेकिन उन करीम रब जा तमाम एहसान हिकड़े पासे ऐं जिन खे अल्लाह महबूब जो गुलाम बनायो आहे, इहो एहसान सभिनी खां निरालो। खुदा जिंदगी त सभिनी खे ॾिनी आहे, हुस्न त खुदा सभिनी खे ॾिनो आहे, जवानी त खुदा सभिनी खे ॾिनी आहे, दौलत त खुदा सभिनी खे ॾिनी आहे, पर पंहिंजो महबूब मुस्तफ़ा खुदा सभिनी खे कोन ॾिनो। अजीज दोस्तों, उन बेनियाज़ रब पंहिंजे महबूब खां जॾहिं ऐलान करायो त पंहिंजे महबूब खे हुकुम फरमायो त मुंहिंजा महबूब ऐलान कर, कुल मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा पंहिंजे पाक लबड़नि खे खोल, ॿुधाए मुंहिंजे मखलूक खे त या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ, ऐ इंसानो मां तव्हां सभिनी ॾे अल्लाह जो रसूल बणिजी आयो आहियां। इहो ऐलान कंहिं कयो? चो मदीने जे घोट कंहिं कयो? मूंसां रुॻी ॻाल्हाईंदा अचो बस। इहो ऐलान कंहिं कयो? मदीने जे साईं। ऐलान करण वारो रहमतल लिल आलमीन, कराइण वारो चो रब्बुल आलमीन। रब्बुल आलमीन फरमाए त मुंहिंजा महबूब ही ऐलान कर, मुझे मुस्तफ़ा करीम ऐलान कयो, हबीब का इहो ऐलान कराए। उन बेनियाज़ रब वरी जेको पाण पंहिंजे कुदरत सां ऐलान फरमायो, अल्लाह फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। अल्लाह फरमायो मां अल्लाह एहसान कयो मोमिनन जे मथां जो मां रब उन्हनि खे पंहिंजो महबूब अता फरमायो। थोड़ो तवज्जो, मां हिकु ॿ ॻाल्हि, छो त हारीअ जो कमु हूंदो आहे पहिरीं ज़मीन ठाहे,
ज़मीन ठाहे जॾहिं ज़मीन तैयार थी वञे पोइ बिजड़ो छटवींदो त अल्लाह कंदो त चङाई थी पवंदी पर जे अॻे ई ज़मीन भितर खेड़ी वरी इहे सखड़ो बिज उछलाईंदो त मज़ो न थींदो। पहिरीं तव्हां जे हिन थोरो ख़यालनि जे ज़मीन खे मां सिधो करणु थो चाहियां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बेनियाज़ रब तो असां सां केतिरो प्यार कयो आहे पहिरीं पंहिंजे रब जो प्यार थो तोखे ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजे अल्लाह फरमायो त मुंहिंजा महबूब तू ऐलान कर कायनात जे ज़रे ज़रे जे इंसाननि जे लाइ मां ऐलान थो कयां पंहिंजे मखसूस बाननि जे लाइ। मुंहिंजा मौला इहे चयो अल्लाह फरमाए थो महबूब मता को सुभाणे तोखे मयार ॾे या तुंहिंजे ग़ुलाम खे चवे त तव्हांजो नबी आयो त हुयो पर रुगी मोमिननि जे लाइ आयो हो। तू ऐलान कर त मां तमाम इंसाननि जे लाइ मां बेनियाज़ रब थी ऐलान थो कयां त आयो महबूब सभिनी ॾे आ पर महबूब जो ग़ुलाम उन्हनि खे बनाईंदुसि जिन खे मां रब पाण चूंडींदुसि। त मुझे महबूब मुस्तफा जी गुलामी इहा नंढड़ी नेमत अल्लाह जी नाहे बल्कि एडी वडी नेमत जो सजी जिंदगी जे कदे तवा सा नफलन में गुजारियो अल्लाह जी इबादत कंदे गुजारियो शुक्रानो अदा कंदे गुजारियो तने बे अल्लाह जे इन नेमत जो शुक्रानो अदा करे नथा सका। अन्या बेन लफ्ज़न में समझ जहते अल्लाह राजी थींदो आ जहते गालायो जहते अल्लाह राजी हादी केरा चो मुजो अल्लाह हिदायत केर दींदो आ मुजो रब्बुल आलमीन जहते अल्लाह राजी थींदो आ खबर थे उन के छा कंदो आ उन जे दिल में पांजे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो पैदा फरमाइंदो। साधारण साधारण लफ्ज़न में तुझे दिमाग जी ज़मीन के ठाया जहते अल्लाह राजी थींदो आ उन के छा दींदो आ पांजे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो अता कंदो आ ऐं जहते वरी महबूब मुस्तफा राजी थींदो आ उन के छा मिलंदो आ जो उन के अल्लाह जे वहदानियत जो दग नसीब थींदो आ। अन्या खोले समझाए अन्या खोले समझाई नालो ही उन जवान जो खणा जे बुधण सा जान में कंबली अचे वने जे जो नालो बुधण सा कुफारन जो दिलियों लकी विंदी हुयो ए जे जो नालो बुधण सा त छा पर जे जो पाछो दिसन सा शैतान मैल परे भजी उन जो नालो खणा या तहां बुधाइंदो नालो छा है हजरत अमीर उमर रदियल्लाहु ताला अन्हु जह वक्त में अन्या शैतान उन जे मथा सवार हुयो त उन जे हथ में तलवार हुई ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात जो ऐं संदन जे दीन जे पैगाम जो बिल्कुल मुखालिफ हुयो। उन वक्त ताईं शैतान उन जे मथा सवार हुयो जदह अल्लाह उन उमर बिन खत्ताब खे पांजे बारगाहे रब्बुल इज्जत में कबूल फरमायो हिदायत देण जो इरादो फरमायो त अल्लाह जे ज़ात उन उमर बिन खत्ताब जे दिल में कहजी मोहब्बत पैदा कई जवाब दियो जो मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मोहब्बत अल्लाह पैदा कई वो उमर बिन खत्ताब उहा तलवार खणी काने आयो जो मदीने वाले मीर जे दरड़े ते आयो जने हुजूर जे दरड़े ते आयो अचे हुजूर जी गुलामी कबूल कई हुजूर जी मोहब्बत कबूल कई हाने मुझे मदीने जे मीर उन के केड़ो गस दस्यो जो मदीने जे मीर चयो ऐ उमर हथ हथ में दई पढ़ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू। जवाब दियो जेते रब राजी थियो उनके छा मिलियो जो दरे मुस्तफा मिलियो ऐं जेके जेते मदीने जो घोट राजी थींदो आ उनके दरे खुदा मिलंदो। अन्या टियों दलील मुखे ॾियण दे
अल्लाह ताला हादिया हिदायत ॾियण वारो आ, लेकिन उन हिदायत जो रस्तो अल्लाह ताला जे ज़ात कंहिंखे अता फरमायो चो पंहिंजे महबूब खे, यानी अल्लाह को हिदायत वठी ॾियण वारो आहे मदीने जो ताजदार। कुरान रब जे तरफ का नाज़िल थियो तो असा के वठी ॾियण वारो केर आहे जो मदीने जो ताजदार। थोड़ो अकुल के हाज़िर कर, अल्लाह हर जगह ते हाज़िर नाज़िर आहे या नाहे? आहे। ईमान पक्को आ जेको हर जगह ते हाज़िर नाज़िर आ, हर जगह ते मौजूद आ, हर घड़ी मौजूद आ। उहो भी पंहिंजो हर हुकुम डायरेक्ट तोखे नथो ॾे, उहो हर हुकुम पंहिंजे यार खे थो ॾे, पंहिंजे महबूब खे थो ॾे। ऐं मुसलमान सोच, जॾहिं हाज़िर नाज़िर थियण जे बावजूद पंहिंजो हुकुम तोखे डायरेक्ट नथो ॾे, त तूं कहिड़े बाग जी मूड़ी है जो पंहिंजो अमल डायरेक्ट रब जे दरबार में तो पहुंचे। याद रखी मुझो महबूब मुस्तफा खुदा खालिक ऐं मखलूक जे दरमियान में उहा पुल्ला खालिक खां वठी मखलूक खे ॾींदो आ ऐं मखलूक जूं वरी नेकियूं खणी खालिक जे दरबार में पहुचाईंदो। काई अहिड़ी नेकी नाहे जेका दरे मुस्तफा खां सवा अल्लाह जे दरबार में कबूल पवे। याद रख, भला सादन लफ्ज़न में दीन जे ठेकेदार का हिकड़ो सवाल कया। सादन लफ्ज़न में जेकॾहिं मुसलमान को शख्स नाहे ऐं उहो खैर जो कम रस्तो थो ठहराए, नलको थो हणाए, अदा खैर जा कम नलको हणाई, भला जी NGOs अमेरिका जे तरफ खां जेके आयूं सभिनी खे ख़बर आ काई बुझाई कान्हे का। कुरान पढ़ण ला मां तैयार हां, लेकिन पहिरीं ॿुधो, उन्हनि नलका बि ठहराया, रोड भी ठहराया, घणो कुछ खैर जो कम कयो। मुखे सिर्फ एतरो बुधायो त कयामत जे दिहाड़े उन्हनि खे इन्हे जो अजर मिलंदो या को न मिलंदो? जवाब ॾियो। सोची को जवाब ॾियो। ये ठका वनहणो चुप छो था थियो? जवाब ॾियो। न मिलंदो न मिलंदो। छो न मिलंदो? जॾहिं त नेकी त उन्हनि कई आ, नेकी त उन्हनि कई आ। रोड ठहराइण नेकी जो कम कोन्हे छा? नलको हणाइण नेकी जो कम कोन्हे छा? कंहिं गरीब खे खाधो पहुचाइण नेकी जो कम कोन्हे छा? बिल्कुलु आहे। नेकी जो कम त कयो थन, पर उन्हनि खे अजर न मिलंदो। छो? जे अजर मिले त जन्नत मिले न। मौलाना साहब जे अजर मिले त जन्नत मिले। हाणे नेकी उन्हनि कई आ मगर अजर न मिलंदो। छाजे करे न मिलंदो? जो रब चवे थो उन्हनि नेकी त कई आ पर मुंहिंजे महबूब खे कबूल कोन कयो। मौला पो तू अजर कोन ॾींदे? रब चए थो अजर ॾींदुसि। मौला किथे ॾींदे? रब चए थो इन्हे जो अजर इन्हनि खे दुनिया में ई ॾेई छॾींदुसि। इन्हनि खे सलामती ॾींदुसि, इन्हनि खे दौलत ॾींदुसि, इन्हनि खे इज्जत ॾींदुसि, इन्हनि खे हुस्न ॾींदुसि, इन्हनि खे मिल्कियतूं ॾींदुसि, इन्हनि खे कारखाना ॾींदुसि, इन्हनि खे फैक्ट्रियूं ॾींदुसि, सभु कुझु ॾींदोमान। मां रब कंहिंजो रखण वारो न आहियां, ॾहूण ॾींदोमान, पर इन्हनि खे दुनिया में ॾींदुमि। आख़िरत में हिसो रुॻी उन खे ॾींदुसि जेको मुंहिंजे मुस्तफा जो ग़ुलाम हो। आखिरत में हिस्सो उनखे मिलंदो जेको कुरान पढ़ण। हर गाल में रब जो कुरान पढ़ण ला तैयार है। हर गाल जे अंदर अल्लाह जो कुरान ॿुध। अल्लाह फरमायो मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मुमिन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबह वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून। मुझे बेनियाज रब फरमायो नेक अमल करण वारो मर्द हुजे या औरत हुजे,
नेकी करण वारो मर्द हुजे या औरत हुजे, पर मुझे करीम रब शर्त लगायो वहुव मुमिन, पर हुजे ईमान वारो। छा वारो हुजे? हुजे ईमान वारो। इते बीह मां तोखे रब जे कुरान खां वरी सवाल करे पुछी दिया, ओ मुझा करीम रब, असां बेअकुल हूं, बेसमझ हूं, ईमान वारो केर हूंदो आ? अल्लाह जे ज़ात फरमायो, मुझे पाक कुरान करीम के खोल। जॾहिं रब जो कुरान खोलियोसी, अल्लाह फरमायो सूरह अहज़ाब के खोल। जॾहिं सूरह अहज़ाब खोली सी, रब फरमायो मुझे कुरान के पढ़। जॾहिं पढ़ियोसी त लिखियो पियो आ, नबियु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो, ईमान वारन जी निशानी रब बुधाए रहियो आ। ईमान वारा उहे हन जेके पंहिंजे जान खां बि वधीक मुझे मुस्तफा सां प्यार कंदा हने। कुरान चो सचो आ, चो कुरान सचो आ। सचो कुरान फरमाए रहियो आ, ईमान वारा उहे जेके मुझे महबूब मुस्तफा जे ज़ात सां पंहिंजे जान खां वधीक प्यार कंदा हन। ऐं अज़वाजुहु उम्महातुहुम, मुझे महबूब जे सभिनी घर वारनि खे पंहिंजी जीजल अमड़ करे सॾींदा हने। घणी निशानियूं रब ईमान वारनि जो ॿुधायूं। पहिरीं निशानी कहिड़ी? ईमान वारो उहो आहे जेको मुंहिंजे महबूब खे पंहिंजे जान खां वधीक अज़ीज़ रखे। ॿुधायो जेको नान मुस्लिम आहे उहो मुंहिंजे मुस्तफा सां ईअं प्यार कंदो आहे? जवाब प्यार कंदो आ? न कंदो आ। प्यार केर कंदो आ? जो प्यार उहो कंदो आ जेके रब ईमान जी दौलत नसीब कंदो आ। ईमान जी दौलत कंहिंखे मिलंदी आ? जो जेको दरे मुस्तफा ते प्यार। प्यार बि कीअं कबो आ? ॿुध, मुझे हुजूर जो सहाबिया केरा जवाब ने? मुझे आका करीम जो सहाबिया। गौर सां गाल बुधजा, जो तज तोहर जी महफिल आ। तोहर जे महफिल में रब जे कुरान जी महफिल, तोहर जे खुशी में हुजूर जे दुरूद जी महफिल। ओ मंजूर अहमद सजाइण वारा, तव्हां के किरोड़े मुबारक जॾहिं कब्र में पहुचंदो। इन महफिल जो जॾहिं अजर मिलंदो ख़बर पवंदी त महफिल सजाइण सौदी ही, पर अजर रब केतिरो अता फरमायो। छा था समझो? हेड़े दौर जे अंदर माइन सां मुंहुं ॾियणु सवलो आहे। सब कंहिंखे ख़बर आहे, दा बुझाई कंहिंखो कान्हे। जॾहिं का शादड़ी थींदी आहे त अल्लाह जे कुदरत सां औरतुनि वीचारनि खे ॼणो रब हिकिड़ो मौक़ो ॾेई छॾींदो आहे। उन्हनि जी तबियत आहे, फितरत आहे। छा मियां मंजूर अहमद सां न थियो हूंदो त को ढचको सचको कराए, को वॾा वॾा ही कराए, हू कराए, ज़रूर थियो हूंदो। पर जे न थियो अथसि तॾहिं बि ख़ुशि नसीब आहे। ऐं जे थियो अथसि उन क़बूल न करे ज़िक्र जी महफ़िल सजाई आहे, वॾो ख़ुशि नसीब आहे। रुगी उन जे घर ते न जिते जिते रब जे क़ुरान जो आवाज़ हली रहियो आहे। ॿुधा त रहमत वसी रही आहे या न वसी रही? हे ज़मीन, हे वणन जा पन, हे पखी, आसमान जा फरिश्ता, हर हिकु रब जे क़ुरान जे रहमत सां मुस्तफ़ीज़ थी रहियो आहे। जेॾो केॾो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रहमत जी निदा अची रही आहे। अज़ीज़ाने मल मां ॻाल्हि पे कई, इश्क जी ॻाल्हि निकिरी आहे। हुज़ूर जो सहाबिया नालो अजुल अबीब। छा नालो आहे? याद कयो, छा नालो आहे? जुलबीब नालो आहे मुझे करीम मुस्तफा जे सहाबी जो। रंग जो मूं वांगुरु ॾाढो कारणो आहे, पर चो रब जो ॾाढो प्यारो आहे।
दुनिया जी निगाह इन ज़ाहिरी रंग ते हुंदी आ पर मुझे बेनियाज़ रब जी निगाह इन क़ल्ब जे मथां हुंदी आ। जुलबीब गरीबा हजरत बिलाल वांगुर मिस्कीन, खानदान जो भी मिस्कीन, रंग जो भी सादड़ो मगर मुझे करीम मुस्तफा के मौक़ो मिलंदो थस त रात जे टाइम में वुज़ू कराइंदो छा कराइंदो तमन्ना हुन जी हुंदी आ त जेडी मल मौक़ो मिले महबूब मुस्तफा के वुज़ू कराया। अंदाज़ो लगा उन शख्स जे नसीब दे जेके अल्लाह महबूब जे वुज़ू कराइण जो मौक़ो अता फरमायो। हाँ सुभान अल्लाह। एक दफे मुझे करीम आका के वुज़ू कराए रहो मुझे महबूब फरमायो जुलबीब जी मुझा आका शादी छो न थो करी। छा हुजूर फरमायो शादी छो न थो करी। जवाब थोने मुझा आका मुखे केर ॾींदो। छा जवाब ॾिनई आका मुखे केर ॾींदो। वरी ॿियो ॾींहुं वरी इनके मौक़ो मिलियो वुज़ू कराइण जो। वरी मुझे महबूब पुछो जुलबीब जी मुझा साईं शादी छो नथो करी। आका मु मिस्कीन खे केर ॾींदो। महबूब मुर्की हलिया वञनि। हाणे आयो त सही पर दिल में ख्याल कयई ऐ जुलबीब मालिक रोज़ था पुछनी शादी छो नथो करी। इए छो थो चई त मुखे केर ॾींदो। इए छो नथो चवी त मुझा आका हुक्म कयो। मुझे महबूब जो हुक्म थे जुलबीब शादी करण ला तैयार आ। दिल में ख्याल रात इंशाअल्लाह ताला महबूब जी हुक्म कंदा जवाब मटे खिदमत में अर्ज कंदुस। अज हबीबन के वुज़ू त कराए मगर मुझे महबूब पुछो मुझे मुस्तफा करीम पुछो कौन। जुलबीब खां बिना पुछण जे जिया महबूब रवाना थिया। दिल में ख्याल थो करे लुड़क अखड़न में लड़ी आया त शायद मु गलत जवाब दिल में सोचो आ। छो त सहाबा के खबर हुई त असांजे जेको दिल जो हाल हूंदो आ मुझे महबूब खां कदहिं बि रब बेखबर कोन रखंदो आ। जुलबीब जे दिल में ख्याल आयो शायद मुझे दिल जो ख्याल भलो नाहे। दुख में अञा लुड़क आया मुझे महबूब वींदे वींदे पंहिंजा जुल्फ पोइ ते वराया। छा वराया चओ त सही। वदुहा जे चेहरे वारा वल्लैल जे जुल्फन वारा वदुहा जे चेहरे वारा वल्लैल जे जुल्फन वारा जे तुझो ज़ुहूर न थे हाँ जग पैदा मूर न थे हाँ। जे तुझो ज़ुहूर न थे हाँ जग पैदा मूर न थे हाँ। वदुहा जे चेहरे वारा वल्लैल जे जुल्फन वारा जे तुझो ज़ुहूर न थे हाँ जग पैदा मूर न थे हाँ। अजीज़ान मल मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात पंहिंजा जुल्फ मुबारक परे करे पोइ ते निहारियो। जुलबीब जे अखड़न में लुड़क लड़ी रहिया हन। मुझे करीम मुस्तफा फरमायो ओ जुलबीब जी मुझा आका ओ जुलबीब जी मुझा का ये लुड़कड़ा उख दरबारे मुस्तफा में जेको रुअंदो ईंदो आ ओ खिलंदो ईंदो आ।
रहमतल लिल आलमीन जे दरबार में रुवण जी जरूरत कहिड़िया लुड़कड़ा उगी बस थो करे मुझे मुस्तफा पुछो ओ जुलबीब शादड़ी छो नथो करी अज रूह दे जवाब तो दे ओ मुझा करीम आका महबूब हुक्म कर जुलबीब शादी कर ला तैयारा जंहिंजे नाले हबीब हुक्म कंदा जुलबीब इनकार को न कंदो ऐ मुझा मुसलमान भा ओ गोठ कांडेरो कीरियो जे पट ते वेही करे रब जो कुरान मुझे मुस्तफा जो फरमान बुधण वारा मुझे हबीब फरमायो ऐ जुलबीब जी मुझा का फलाणो अंसारी एक वडो अमीर शख्सा उन वटे हिकड़ी न्याणिया वञी मां मुस्तफा जा उनखे सलाम दे ऐ वञी चमीस त महबूब मुखे तुझे न्याणीअ सां शादीअ जे लाइ मोकिलियो आहे गौर कर हबीब ने उनखे फरमायो वञ उनखे न्यापो दे त पंहिंजे न्याणीअ खां पुछे अगर उन जी न्याणी कबूल थी करे त मां मुस्तफा तोखे मोकिले रहियो आहे दुनिया में इए न थींदो आहे जो घोट सिधो सो रिश्तो वठण वञे घोट जो रिश्तो को ॿियो वठंदो आहे पर जेके घोटन जो घोट मोकिलींदो आहे हो रिश्तो पंहिंजो पाण वठण ॾींदो जुलबीब गरीबा मिस्कीना हाल गरीबिया पर दिल अज वडी थी वया वनी भी रहो सोचे भी रहो त हेडे अंसारी अमीर दे वनी रहो एकड़े पासे जदे अकुलो गालिब थे त दिल में ख्याल पियो करे खबर ना है अगलो छा चवंदो पर जदे इश्क गालिब थे त वरी जवान थी करे चवे त मां बिन धड़को ना मुखे भी मुस्तफा करीम मोकिलियो मंजिल तय कंदो वञी उन अंसारी जवान वट पहुतो जीअं उन वट पहुतो अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम वेठा खुश मरहबा थिया देख पर कीअं आयो जिथो महबूब मुस्तफा जा सलाम खणी आयो अंदाजो लगा मुझा दोस्त अजीज महबूब जा जदे के दीवाने के सलाम मिलन उन जे दर में घर में खुशी जो मुझा दोस्त मकाम चाहूं दो मंजर चाहूं दो न्याणी हिकड़िया घरवारी पोइते बिठिया हे अंसारी साहबी हुजूर जे पैगाम आनी दड़ सा गालाए रहियो आ होडा न्याणी ऐ मां बुधी रहिया न मुझा दोस्त यकदम उन जे खाधे पीते जो इंतजाम थी वयो उन घर धणीअ पुछो रुगी सलाम खणी आयो या हुजूर जो को पैगाम खणी आयो जवाब ने ओ पुछण वारा हुजूर जा सलाम भी खणी आयो पैगाम भी खणी आयो पैगाम कहिड़ो चवे तो तुंहिंजी हिकड़ी न्याणीअ मुझे आका फरमायो पंहिंजे न्याणीअ खां पुछ जे कदे उहा राज़ी हुजे त मुझे हुजूर मुखे तुंहिंजे न्याणीअ सां निकाह करण जी इजाज़त ॾियण फरमाई पियो पिया पियो पिया अंदर मां बुधी रहिया मां जीअं जो बुधो हिकड़ी न्याणीअ मां के जल्द में पंहिंजे मुड़स के अंदर सड़ो कंदिया अञा न्याणीअ खां परे ज़ाल मुड़स पाण में मशवरो था कनि होॾां अकुल जी ॻाल्हि थी अचे त हुजूर जे गुलाम ने निहारे चवनि था गरीबा असांजी हिकड़ी न्याणीअ हेॾी हसीनो जमीला कीअं कयूं छा कयूं अञा पाण में मशवरो था कनि उन्हनि जी न्याणीअ जे कन ते आवाज़ पहुची वयो ओहा न्याणी डोड़ंदी चवे थी ओ मुझी अम्मा ओ मुझा बाबा इहो न सोचो त असांजी न्याणी छा चवंदी हीअ हिकड़ी जान त छा पर जे मूंखे 100 जानियूं रब ॾे त महबूब मुस्तफा जे नाम तां कुर्बान करण लाइ तयार
ओ मुझा बाबा जी मुझे महबूब हुक्म फरमायो आ मुझा बाबा ये करे छदे इहो न सोच त तुझी न्याणी छा चवंदी तुझी न्याणी भी तुझी न्याणीया जिया तोखे महबूब सा प्यारा तुझे न्याणी के भी मुस्तफा सा प्यारा अजीजाने मन उन अंसारी सहाबी ऐं उन जे घर वारी इहो तय कयो त जॾहिं घोट महबूब ने मोकिलियो त पोइ ख़ैर जी दुआ बि महबूब पाण फरमाई पंहिंजी न्याणी वठी अचनि था हबीब जे दरबार में जुलबीब भी दुआ मुझो महबूब मुस्तफा मुर्गी निहारे फरमाई दुआ ओ अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहण वारो ओ अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहण वारो तव्हां दुनिया में अल्लाह जी रज़ा कबूल कया मुझे रब तव्हां जे ला जन्नत में महल तैयार कराया ने अन्या सवाल जवाब ही कोन थियो मुझो महबूब मुस्तफा अगे ही बुधाए रहियो बुधाए भी छो न ए त मुस्तफा जे गुलामन जी गाला पर मुझो महबूब मुस्तफा त जेके परावा होया उन्हने परावन सभी मुझो मुस्तफा प्यार करणो फरमाइंदो आ दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह इन गाल करण जो मकसद छा निकतो तवज्जो कर मकसद इहो निकतो त मुझे मुस्तफा जे फरमान के मुझे हुजूर जो फरमान अंसारी सहाबी तई जुलबीब पहुंचायो तो तई मुझे मुस्तफा जो फरमान हदीस जे जरिए पहुतो आ या न पहुतो आ जवाब दे फरमान मुझे मुस्तफा जो पहुतो आ रावी अबू हुरैरा हुजे या मुझे मुस्तफा जो सुनो अब्दुल्लाह इब्ने मसऊद हुजे केर भी रावी हुजे मुझे महबूब जी पाक जिंदगी तो तई पहुंची चुकी आ हुजूर जो फरमान तो तई पहुंची चुको आ याद रख अल्लाह जो कुरान पहुंची चुको आ गलियूं मथी दियूं हन जने को भी मामलो थींदो आ एकड़े पासे अकुल जो जोर हुंदो आ एकड़े पासे इश्क जो जोर हुंदो आ ये बई पाण में कोन ठहंदा हन जेको अकुल ते हलंदो आ ओहो धक खाइंदो आ पर जेको इश्क ते चढ़ंदो आ ओहो पार पहुंचंदो आ मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना एक मुझे महबूब जो मौजज़ो बुधाई ताज़ो ताज़ो पढ़ियो थ ॾाढी डिगी स्टडी खां पोइ मुंहिंजा दोस्त उन मौजज़े ताईं पहुतुस कन खोले थोड़ो ॿुध ऐं यकीनन तो ज़िंदगी न ॿुधो हूंदो छो त मूं ई पहिरों दफ़ो उन जी स्टडी कई आहे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जेला मक्के जे सरजमीन ते काफरन में या गाल मशहूर थी वई कहिड़ी त हुजूर जे पाक चेहरे में अल्लाह नूर में उहा कशिश रखी आ जेको ॾिसंदो वींदो चो चो जेको ॾिसंदो वींदो गुलाम थींदो वींदो बच्चा विसरी वींदा मां विसरी वींदी अब्बो विसरी वींदो औलाद विसरी वींदो याद रखी छॾ या कंहिंजी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ताक़त चो चेहरे मुस्तफा जी ताक़त लेकिन जुमलो मुंहिंजो गौर सां ॿुधजां चेहरे मुस्तफा जी ताक़त भला ओहो चेहरे मुस्तफा अबू जहल ॾिसंदो हो या न ॾिसंदो हो जवाब ॾे
जवाब दियो मुखे उहो ही चेहरे मुस्तफा अबू जहल भी ॾिसंदो हुयो, अबू लहब भी ॾिसंदो हुयो, उतबो भी ॾिसंदो हुयो, शैबो भी ॾिसंदो हुयो, रहंदा भी मक्के में हा। चवण दे मुखे चेहरो त ॾिसंदा हुआ पर लिस्ट में नालो लिखियल कोन हो। होॾा फारस मां सलमान निकतो, हबश मां बिलाल निकतो, जन जो नालो लिस्ट में लिखल हो किथों किथों का अची वया, जन जो नालो लिस्ट में को न हो घर घर में हो तदह भी महरूम रह जी वया। गाल सजी लिस्ट में, गाल सजी हींअर तहां जेके आया हो पढ़ ही आया हो केर थो जो बिना लिस्ट जे वञे जेसिते कार्ड न मिलंदो आ माण्हू कोन वेंदो आ। दुनिया जे कोठ में कार्ड सां वेंदो आ पर ज़िक्र ऐं दुरूद जे महफ़िल में हिन कार्ड सां न पर हुन मंज़ूरीअ सां माण्हू वेंदो आ। याद रखी छॾ जेतिरा भी आया हो पाण ही कोन आया हो। मतां सोचो त हिते भिरिया सिटीअ जा अलाए किथों किथों जा दोस्त हिते वेठा आहिनि जन खे मां ज़ाती तौर ते सुञाणा थो। मुंहिंजा दोस्त उहे पाण न आया हन, मर्ज़ी यार जी आ जंहिंखे चाहींदो आ पंहिंजे महफ़िल में घुराईंदो। हे तुंहिंजो मुंहिंजो कमाल नाहे, हे मुंहिंजे महबूब जे दुआउनि जो कमाल, मुझे करीम मुस्तफा जे दुआन जो कमाला। तमा गाल वरी टिड़ी न वने खुली न वने मोटी गाल ते अचा त हुजूर के ॾिसदा त होया मगर हुजूर जे ॾिसण जे बावजूद महबूब जो प्यार उनखे मिलंदो हो जन जो लिस्ट में नालो हूंदो हुयो। अज भी हुजूर जूं हदीसूं ॿुधण वारी त दुनिया, पढ़ण वारी त दुनिया, पर अमल जी तौफीक उनखे मिलंदी आ जंहिंजो लिस्ट में नालो हूंदो आ। इहो हक़ आ या न जवाब ॾे त पोइ गौर सां ॿुध। अबू जहल खे सभ खां वधीक तकलीफ़ हूंदी हुई। अल्लाह तव्हां खे मक्को नसीब फरमाए। जेके विया हो थोड़ी चीज मथे खणो मां ॾिसां माशाअल्लाह गंज विया हो माशाअल्लाह। हाणे उहे त गौर सां ॿुधो जीअं ॻाल्हि कंदो वेंदुसि तव्हां त अखियूं ॿूटे दीदार पिया कंदो। जेके न विया हो उन्हनि जे लाइ दुआ मुंहिंजा मौला इन किरोना किन्नीअ मां जान छॾा ग़ुलामनि खे जल्द मके मदीने जी हाज़िरी नसीब फरमा। सभिनी जे दिल में तमन्ना आहे कान्हे? केतरी तमन्ना है जो ओ मुझे बस में हुजे मां उडामी वञा, ओ मुझे बस में हुजे मां उडामी वञा, मुझा सोहना आका तुझो रोज़ो ॾिसां मुझे बस में हुजे। दिल रोज़ो मदीनो मदीनो करे, दिल रोज़ो मदीनो मदीनो करे, शल रब मुझी का किस्मत करे। अच्छा बचड़न साण सभिनी खे गॾे अच तुझे अंगण जी चाउठ चुमा मुझे बस में हुजे। ओ मुझा दोस्त अजीज कहजो बस ना है, कहजो चो चो कहजो बस ना है। अल्लाह तो के तौफीक दे जॾहिं मदीने वञी, जॾहिं मदीने वञी हे फ़कीर जी ॻाल्हि सजण साईं जे ग़ुलाम जी ॻाल्हि ज़हन में रखजा। जॾहिं गुंबज़े ख़ज़रा ते नज़र पवई हिते केतिरा ई हूंदा जेके 2 दफ़ा बि विया हूंदा, 3 दफ़ा बि विया हूंदा, हा या न?
जेके ॿ टे दफ़ा विया हो हथड़ो मथे खणो तमा जा हथड़ा चुमा सुभान अल्लाह। मां अर्ज़ तो कया जॾहिं वरी मदीने वञो रोज़े अतहर ते निगाह पवे सुबह जो टाइम हुजे शाम जो टाइम हुजे दीवाना सुबह जो सलाम कंदा हन शाम जो सलाम हन गुंबज़े खज़रा जे छांव में वेही करे छटन वारे पासे छांव में वेही करे जन्नतुल बकी वारे पासे छांव में वेही करे शाम जो छावड़ी ओॾो हुंदी आ शाम में वेही करे अखिड़ियूं बंद करे मुंहिंजा दोस्त याद कजा त जेके सुबुह 70,000 मलाइक हुजूर जे दर ते सलामी ॾियण आया हाणे उन्हनि जी ड्यूटी ख़त्म थियण वारी आ ॼाण वापसि वञण वारा थिया। मुझे लफ्ज़न दे गौर कजा दिल में ख्याल कजा दिल जे ख्याल जे अंदर अखिड़ियों तुझो बंद हुजन ऐं इने ख्याल कजा त हाणे मलाइक मोटियो था वञन जेके ईंदा हन खिलंदा ईंदा हन जॾहिं मोटंदा हन त रोंदा वेंदा हन। उनका पुछी ॾिस त आए त खिली पयो वञी थो त रोई छो थो जवाब थो ॾे आयुस त ख़ुशीअ में अल्लाह जे महबूब जे दर जी हाज़िरी नसीब थी आ हाणे रोई छो थो चवे तो इन करे रोआं थो जो वरी क़यामत ताईं वरी नंबर मिलंदो अलाए कोन मिलंदो। अजीज़ान मन आलम ख्याल जे अंदर ये समझ तो न मलाइक जे परन में हथड़ो विझी तो चवण लगे यार गाल त बुध तू नूरानी मखलूक मां बशरी मखलूक तो वट गुनाह जो कॉन्सेप्ट ही मौजूद ना है मां त गुनाहगार हां नमाज़ुन में भी सुस्त हां रोज़न में भी सुस्त हां कदे कदे कूड़ भी गालाइंदो हां कदे कदे ही गुनाह भी कंदो हां। मलाइक पूछे तो खां तुझो मतलब छाहे तो चयो त तू चवी थो वरी क़यामत ताईं तोखे हाज़िरी कान मिलंदी मां त ॿियो दफ़ो आयो हां। छा चवंदेस चो छा चवंदेस मां त ॿियो दफ़ो आयो हां जेॾी महिल तू इए चवंदे त मां ॿियो दफ़ो आयो हां त मलाइक रोई तोखे चवंदो त तुंहिंजे नसीबन जहिड़ा मुंहिंजा नसीब किथे। छा चवंदो तोखे गौर साबित छा चवंदो तुझे नसीबन जड़ा मुझा नसीब किथे वरी तू चवीस ओ रब जा फरिश्ता तू त नूरानी मखलूक तू त पाक मखलूक नफ्स का पाक ऐबन का पाक गुनाहन का पाक मां त गुनाहगार ऐबदार तो खा मथे की जवाब बुध जा वो फरिश्तो तो के जवाब दीदो बेशक तू सच तो चवी तू गुनाहगार तू जरूर आही मगर तोखे जेका खबर ना है वो असा के खबर आ केड़ी खबर आ गुंबज़े खज़रा ने निहारे मलाइक चवंदो असा दिसंदा हुयासी जदे आधी रात जो इमामुल अंबिया रोई दुआऊं घुरदो हुयो असा मलाइकन जे लाड पर ता गुनाहगार उम्मत ला दुआऊं घुरदो हुयो। मलाइक तोखे चवंदो त मां नूरानी मखलूक जरूर आहियां पर रब तोखे इज्जत जो वडी इन करे ॾिनी आ बार बार महबूब जे दर जी हाज़िरी इन करे तोखे मिली रही आ जो हिन सुहणे महबूब तोला दुआ घुरी। ऐ मुझा मुसलमान भा तोखे अंदाज़ो ही कोन्हे त मुझे रब महबूब जे करे तो असा के केतरी इज्जत अता फरमाया हैरत लगंदी आ उनन मुसलमानन जे मथा जन के रुगी 5 ॾींहं इबादत कदे गुज़रिया हन अज जे नारो ताहन असा मुस्तफा जड़ा ओ खुदा जा बाना मुझे महबूब जे गुलामन जे मिट्टी जे बराबर भी केर ना है मुस्तफा त मुस्तफा। अजीज़ान मन गाल रहजी न वने गाल पे कयम याद कयो केड़ी चो मक्के पाक जी याद मक्के पाक जी
मके पाक जी गालड़ी पे कयम तवज्जा कयो। अबू जहल जो घरड़ो किथे आ जदे अल्लाह तवा के मके जी हाज़री नसीब कंदो। काबतुल्लाह शरीफ जो तवाफ करे जदे सफा ऐ मरवा ते वञबो आ। हितों जे लिहाज खां चवा उतरे पासे सफा दखणे पासे मरवा। हितों जे हिसाब सां चवा हिन पासे सफा हिन पासे मरवा। जदे मरवा जे दर खां ही सामो निहारबो तो हा घटी सिधी मुझे मुस्तफा जे घर दे वेंदी आ। अदा हाजी ये आहे या ना है। घटी मुझे जबल अबू कुबैस जे पाण मां मुझे महबूब जे अंगण ते वींदिया। उन खां ओरियो अज बाथरूम ठया पिया हन। या कंहिंजो घर हुयो जो अबू लहब जो घर हुयो जिते अज तू असा हाजत वनी पूरी कंदा हो। अग्या मुझे महबूब मुस्तफा जो अंगण जिथे लाइब्रेरी ठाहे छडी थन। मुझा दोस्त अजीज अबू जहल ॾिठो त जेको अचे तो दिलड़ी खसे पोथो मोटे अचे तो त गुनाहन में भरल। जेडी मल मोटे तो त रोंदो महबूब मुस्तफा ते दुरूद पढ़ंदो थो मोटे। साड़ थींदो आ कंहिंखे चो दुश्मन खे चो कंहिंखे साड़ थींदो आ। अंदाज मुझा मुर्शिद करीम पीर मिठा से रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइंदा हुया त ओ फकीरो कैसा विढ़ो न कैसा झेड़ो न कयो। जेको न ॾिसो तां ते हसद थो करे झेड़ो करण थो चाहे उन सां झेड़ो न कयो। सन्हड़े कपड़े पाओ अगू वॾे वॾे पैसे रखो सुहिणी खुशबू लगा घुमो वो आप ही जलवे सी। ताके झेड़े करण जी जरूरत ही कोने का छो था झेड़ो कयो। ता झेड़ो न कयो सुहणी पोशाक पायो सुहणा अखलाक रखो सुठा थी दुनिया ते हलो। ता जो दुश्मन ता के दिसी दिसी पाणी वेचारड़ो जे खाकड़ी थी विंदो। अल्लाह ताला न के हिदायत दे त इए अबू जहल भी ईंदन वींदन के दिसी खाक थींदो हुयो। दिल में ख्याल कई अज तक गली बलिया तदे गली सोड़ी उड़ी एकड़े शख्स के जेतरी पघार चवंदे एतरी पघार ॾींदो मैं मगर हिकड़ो कमु कर कहिड़ो इन गलीअ जे दर ते बीही रहो। जेको बि अॻिते वञे उनखे पोइते मोटाइणो अथई। पहिरीं मिंथ करे मोटा मिंथ में न मोटे उनखे लालच ॾे लालच में न मोटे। डंडो खणी मोटाइजा जीअं बि मोटाए उनखे मोटाइणो ज़रूर थे। अबू जहल उनजी ड्यूटी रखी छड़ी हुजूर जी मुखालफत करनी थे। मुझा दोस्त वेही रहो लठ खणी वेही रहो जेको भी ईंदो थो वञे। सलात मुझे आका दे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। लगे तो ताजो शेर शायरी जो मूदा लगे इए थो मां त जो तो बगालियूं ॿुधाए वठा पर भर में जो ॻाल्हाइण शुरू थी वियो त लगे इए थो। बहरहाल मुझा दोस्त गाल अनमोल थो पियो ॿुधई गाल पूरी ॿुध पो जीअं आयो तीअं थींदो। अबू जहल ड्यूटी मुकरर करे छदी हमराह लठ खणी वेही रहो। जेको अचे उनखे हुजूर जे मुखालफत में गालियूं ॿुधाए ओहो हलियो वञे। जेकॾहिं न वञण वारी करे लठ खणी बीही रहे दरवाज़ो खणी बंद करे सब कुछ करे पयो। हिकड़े ॾींहुं ॾाढो बुखार थी पियुसि। छा थियुसि रोज जा पैसा खणी घर में वञण वारो अज ॾाढो बुखार थी पियुसि। लठड़ी भी खणी आयो दरड़े ते भी वेठो मगर बुखार जा मच हुजन ॻाल्हाए कोन पियो सघे। रुगी टेक ॾेई लेटी पियो। माण्हू अचण वारा अचन पिया वञण वारा वञन पिया। जेॾी महिल शाम जो घर वयो ज़ाल जो उसूल आ जेको मुड़स रोज कमाए ईंदो आ ज़ाल अचण सां उन जे जेबड़े ॾे निहारींदी आ त माल आंदो थई या कोन आंदो थई।
यो सच्चा या न मता तहां वटि न हुजे गवर्नमेंट जो मुलाजिम होंदो आ त पहरी तारीख थी अञा हमराह ईंदो घर वारा अगे इस्तकबाल में अञा दरड़ो खड़कंदो उथी वारो कर पुत्र तुंजो बाबा सही अची आयो छो त ताज़ी पघारड़ी वठी आयो आ 8-10 ॾींहन खां बाद अञा 15 ॾींहं भी कोन गुज़रंदा दरड़ो खड़कंदो छोकरा ॾिस केर आयो आ ॿाहिर लगे इए पयो त कायदे आज़म में वॾी ताकत रखियल यो सच्चाई है अजीज़ान मन मुजा दोस्त अजीज घरवारी हिन के ॾिठो हिन दे निहारे चवे थी अज तू मायूस है चवे तो दर बंद कर त गाल बुधाई केड़ी गाला चवे तो एड़ी गाला छा कमाए आयो है चवे तो एतरो कुछ कमाए आयो हां जो सजी जिंदगी को न कमायो थम ज़ाल एकदम दर बंद कयो चवे थी दे खबर छाहे चवे तो सच बुध चवे तो केड़ो चवे तो सजो दी हुजूर जी मुखालिफत कंदो हुयुसि अंदर मुजो ये सड़ंदो हो जी ट्रई में तई में तेल टच कंदो आ अज बुखार हुयो जिस्म तबाहिरों सड़े पयो हुजूर जी मुखालिफत कोन कयम पर अंदर ये ठरी रहो आ जी गर्मी में एसी में माण्हू कूल थी विंदो आ ज़ाल चेस ओ बेनीम का खाई सरदार अबू जहल जो वरी गुण थो गाई मोहम्मद मुस्तफा जा चवे तो सच थो बुधाई हकीकत इया है ज़ाल खबर थव पाण चवे थी चुप कर सुबह थी दो मां अबू जहल सरदार के बुधाई दस तहे खाए तुझो थो पघार तो खौ थो वठे पर गुण वरी सुने मोहम्मद करीम जा गाए रहियो आ हे चुपड़ी करे लेटी पयो ज़ाल के दिसे पे तो निंद्र आई जिया ज़ाल के निंद्र आई आधी जो आस्ते आस्ते उठी मुझे मुस्तफा जे दरड़े ते हलियो आयो कादे वयो मुझे महबूब जे दरड़े ते हलियो आयो आस्ते आस्ते दरड़ो तो खड़काए वाह यतीमन जा यार नबी मुझे हबीब पूछो केर जवाब तो दे ओ मुझा सुना अग में तमा जो मुखालिफ पर हियर तमा जो दीवानो बणजी आयो हां मुझे हुजूर दरड़ो खोलियो सजी हकीकत करे बुधाई गौर कर मुझे मुस्तफा करीम फरमायो ओ कलमो भरे ईमान आन चवे तो आका कलमो त भरया पर हुन निपुटरी सा की मुह ओडा अबू जहल के छा चवा मुझे मुस्तफा करीम फरमायो वो तू छा थो चाही चवे तो आका हिकड़ो मुझो अर्जड़ो कबूल कयो मुझे हुजूर फरमायो चो चवे तो आका मुझे जमीन जो नंढड़ो टुकड़ो आ अबू जहल जे खजन जे बाग जे परे पासे में आ महबूब मुझे जमीन में कुछ भी ना है मूसा कदजी हलो रात हली खखड़ियों पोख्यो सुबह जो सवेल वरी अचा तवा कदजी हलो सुबह तई ओहे खखड़ियों तैयार थी दो डंग झले बीहन तमा दुनिया में ऐलान भी कया त पांजे घर वारी के वठी मुसलमान भी थिया मुझे हुजूर फरमाए बस एतरी गाला तवज्जो बस एतरी गाला जी मुझा आका आधी रात जो मुझो मदीने जो मीर गड गड हली रहो आ मुझा दोस्त अबू जहल जे बाग मां निकर दे छखखड़ियों खई घणियों घणी लालच भी न हुयस छखखड़ियों खणी मुझे हुजूर जे हथड़े में दिने मुझे आका हिक हिक करे कतार में छपूरियों पान फरमायो सुबह जो अच जा कदजी ईंदासी पो तू डंग खाए जा बा मुस्तफा दिसन अजीज़ान मन नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात के
घरड़े में अंदर छदे दिल में ख्याल कई तहाने अबू जहल के भी बुधाया मता ज़ाल सवेल का चुगली हड़े अबू जहल जो जने रात जे पोई हिस्से में दरड़ो खड़काई अबू जहल पुछो केर चवे तो तवा जो पुरानो खादिम अबू जहल जन भागा पगार सुबह जो ही वठिया चवे तो जरूरी गाल करिया अबू जहल तकड़ो निकरी आयो मता को मामलो थियो अबू जहल पुछो चाहे जो वडी गेम खेली छा खेली थम अज जे लफ्ज़न में चवा अज वडी गेम खेली आयो हा कैसा खेली थई चवे तो रसूलुल्लाह सा खेली आयो केड़ी गेम खेली थई अबू जहल के राजी करला चवण लगो ए अबू जहल एड़ो कम करे आयो हा जो सुबह ताई थींदो भी कोन हुआ रोज वेहणो पियो पवे पो हिकड़े ऐलान सा हज़ारे मानू बागी थी विंदा अबू जहल जो छा कयो थई चवे तो तुझे बाग मां छककड़ियूं खयूं थम छा कयूं थम छककड़ियूं खयूं थम महबूबन के दिनियूं थम महबूबन का हणायूं थम शर्त विधो थम सुबह जो सवेल ओहे जे कदे डंक न झली दियो तमा मुसलमान कोन थींदुस अबू जहल जूतो लागे बूथ में ठका करा चेस ओ बेवकूफ ए छा कयो थे ओहो महबूब त ओहो आ हे खखड़ियूं त छा पर जे मुस्तफा आंगुर खणदो आ त चंड भी कदमन में किरी पवंदो आ दुश्मन भी मुझे मुस्तफा जा मौजज़ा मनीदा चहो सच्चा मौजज़ा तुझा प्यारा सच्चा मौजज़ा तुझा प्यारा चो महबूब मदीने वारा सच्चा मौजज़ा तुझा प्यारा महबूब मदीने वारा तुझे कदमन में हन झुकदा जिन्नो इन मलाइक सारा ओ तुझे कदमन में हन झुकदा जिन्नो इन मलाइक सारा रब उस न सहे प्यो जिस्म मथा मां सदको वञा तुझे इस्म मथा रब उस न सहे रब उस न सहे प्यो जिस्म मथा मां सदको वञा तुझे इस्म मथा मां सदको वञा तुझे इस्म मथा कंदा छाव ककर होया कारा कंदा छाव ककर होया कारा महबूब मदीने वारा कंदा छाव ककर होया कारा महबूब मदीने वारा तुझे कदमन में हन झुकदा जिन्नो इंस मलाइक सारा ओ तुझे कदमन में हन झुकदा जिन्नो इंस मलाइक सारा तू दुरूद पढ़ मां पानी पी वठा रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तवज्जो कर मुझा दोस्त अजीज यार हथियन वारा यार हम जो टाइम आखिरी तकरीर जो प्रोग्राम जो छो त 9:30 को यार 1.5 कलाक टाइम मुझो टाइम इहो आ हाने जेकर खाओ था त पाजो टाइम था खाओ ता बिना में राजी हो टाइम टाइम पर गौर से गाल पूरी कंदो मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम जा दीवाना अबू जहल उन गुलाम जे बूथ ते पादरहणी छा चयो बुधायो ताका विसरी वई ना जवाब दियो छा चयो अबू जहल चयो ओ निभागा ये तो कहड़ी गेम खेलिया तो त फर्श जी गाल तो करी यो महबूब त आंगुर जे इशारे ता अरशन खां भी चंड रखे लाहे दुआ अबू जहल ने निहारे चवण लगो सरदार पोहाने मां तो वायदो करे बैठो हां चवे तो वायदे ता फ्री
चे फिरंद सुकोन चवे तो वायदे ता फिरी वंज चवे तो फिरंद सुकोन वायदो कयो थम नामुमकिना चवे तो मुमकिना चवे तो जे मुमकिना त पो मुंहिंजी जान भी हाज़रा अबू जहल चवे तो तू मुझो वफादार आही तू मुझो पघारदार आही इए कीअं थो करी चवे तो सलाह बि काॾे बाक़ी वायदे तो हटण जी न अबू जहल सोचे सोचे जाहिलन जो अबू चवे तो भला हिकड़ो कम कर चे तो केड़ो चे तो मुखे वठी हल आया ॿई ॼणा किथे खखड़ियूं पूरियूं थव अबू जहल चीच सां खोटींदो खखड़ियूं कढंदो इनखे चवे तो सुक कर जॾहिं 6 खखड़ियूं निकतियूं ॿधी करे कपड़े में चवे तो हाने कपड़े में सुक करे गीते में न रख जा मुठ में सुक रख जा चवे तो छो चवे तो मता महबूब निगाह करे त मुठ मां निकरी वरी खजी न बणजी वञने अबू जहल खे भी ख़बर हुई अज जे मुसलमान खे शल खुदा हिदायत नसीब करे अजीज़ान मन हो चवे तो सरदार फिक्र न कर सुक मुठ में बंद करे हाने आयो आ सुबह जे टाइम ते हुजूर जे दरबार में आका सुबह थी वयो आ हलो त हली ॾिसो मुझे मुस्तफा निहारे मुरकियो मुझे महबूब निहारे चो चो हबीब निहारे बुरक्यो मुझे मुस्तफा बुरक्यो ही अंदर में थोरो कुरक्यो जने हबीब फरमायो हल जेडी मल हलिया अग्या मुझो मुस्तफा पोया ओ गुलाम अबू जहल तरते इंतजार में बीठो आ जेडी मल अबू जहल जे दर खो लग्या त उन गुलाम के अबू जहल मुंडड़ी बाहर करे चेस मुठ सुक थई मुठ इशारो देस तो मुठ में निहार खखड़ियूं सुक थई आन हो हथ कटी चवे तो दिस सुकन चे तो सुक कजा चवे तो सुकहन ए चवे तो सुकहन मुझे महबूब मुस्तफा नेण पोते खणी निहारियो मुझे महबूब कहने न पोते कया बुधा बुधा कहने न पोते कया अल्लाह अल्लाह मुझे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम माजा पाक नेण पोते खणी निहारे मुझे मुस्तफा करीम मुरकियो मुरकी हुजूर हलिया हाने अबू जहल के पक्का त खखड़ियूं ही कोनन के खजी किथो थींदी उन गुलाम के भी खबर खखड़न के सुक मुठ में झलियो तो वने अबू जहल जो बाग जीअं जो टपिया दिसे त 6 खजूं नवा नवा डंगन जा छुगा झलियो बीठियूं हने रड़ करे चे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ मुझा आका तू भी सच्चो तुझो खुदा भी सच्चो सोना मुझो खजड़ियों तैयार लगियों पयूं हन मुझे करीम मुस्तफा के अर्ज कई मुझा आका मुखे कलमो पढ़ायो गौर कर पहरी हुजूर फरमायो कलमो पढ़ चे आका कुछ निशानियों खपन अज हुजूर के चवे तो हबीब कलमो पढ़ायो मुझे मुस्तफा फरमायो तरस पहरी खजिए हिक हिक ते चढ़ी वञो डंगन खा जने खाई लही अची जायको बुधाए पो मां मुस्तफा तो के कलमो पढ़ाया है सबई पे वफा ब्या मगर एक मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे असा तो जे खातर रुनो गार में थे दिसो घोट के डो कुर्बदारो आहे अजीज़न मल जरा गौर कर जदे मुझे करीम मुस्तफा फरमायो तो ओ मथे चढ़ी वनी डंग पटे खा जदे डंगन ते पहुतो दिल में ख्याल कई हिकड़ो डंग खा थई जेडी मल जायको दिठई त चे हेड़ो जायको त जिंदगी में मु कदे भी कोन दिठो आ
दिल में ख्याल कई ज़ाल सा गाल कीअं कया हिकड़ो डंगो बात में विधई हिकड़ो डंगो पटे वरी गीदे में विझी लही आयो मुझे हुजूर फरमायो बीअ ते चढ़ी वञ टीह ते चौथीअ ते पंजीअ ते छहीअ ते जीअं चढ़ंदो वञे डंग खाईंदो वञे पर अंदरों खखड़ी कान पई निकरे हिकड़े पासे खुशबू दिमाग ते सवार हिकड़े पासे खखड़ी न हुजण जे करे बेकरार छानी खजन ता मोटी आयो मुझे मुस्तफा पुछो दे खबर खजी खादे जी मुझा आका जायको कीअं हो चवे तो मुखे अल्लाह जे इज्जत जलाल जो कसम मक्के जू खजू खादम बसरे जू खजू खादम पर मुझा महबूब मुस्तफा जेको हिन खजी में मजो आयो आ मुखे जिंदगी में कदे को न आयो आ मुझे करीम मुस्तफा दे निहारे मुझे करीम मुस्तफा दे निहारे थोड़ो मुरकड़ शुरू तो करे मुझे हुजूर फरमायो दिल में गाल रखियो बैठो खोली छो न तो दिल में गाल रखियो वेठो है खोली छो न तो चवे तो आका खुशबू पंहिंजी जगह ते जायको पंहिंजी जगह ते पर महबूब मुस्तफा अज ॾींहं ताईं खजी एड़ी मुंह कान खाधिया जंहिंजे अंदर खखड़ी मौजूद न हुजे आका हिन हिकड़ी न बन छहनी खजन जो खजू खादम खखड़ियूं मौजूद न हुयूं या रसूल अल्लाह छडंग दे में रखी आयो हां उनन में चौ त कढी ॾेखारिया खखड़ी खां सवा हे खजी जो डंगो किया इन जी खखड़ी काॾे वई मुझे मुस्तफा फरमायो अबू जहल जे चवण ते लगी खखड़ियों जो तो गीते में लिकायूं त हिते किथों अचने मुझे महबूब मुस्तफा जे दुआ ओहा खजी मक्के जे सरजमीन ते तैयार थी रूए जमीन ते हलिया वञो हाजी वेठा हो कसम तो खुदा जो बिना खखड़ीअ जे खजी खाई आया हो या कोन जवाब दियो रूए जमीन ते हलिया वञो किथे भी बिना खखड़ीअ जे खजी न हुंदी अगर मिलंदी त मदीने ऐं मक्के में तोखे मिलंदी या ओहा ही खजी आ जेका मुझे मुस्तफा करीम खखड़ियूं पोखियूं अबू जहल कढायूं पर मुझो रब जे तो महबूब कायनात ही तुझे करे पैदा कई तमे हे त हिकड़ी खजी ऐ मुझा दोस्त अजीज वक्त तमाम पूरो थियो कुरान करीम जी आयत जेका मु तिलावत कई जरा उन जो तर्जुमो तबुत सलात मुझे आका अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कुरान करीम जे आयत जो तर्जुमो अल्लाह फरमायो फकैफ इज़ा जिना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीद की यहूदी उहा घड़ी कयामत जो जिक्र मुझो बेनियाज रब करे रहियो आ कीअं हूंदी उहा मंजर कीअं हूंदो उहो निहाड़ो कीअं हूंदो उहो मंजर जंहिं ॾींहुं असां हर उम्मत मां हिकिड़ो गवाह घुराईंदासीं हर उम्मत जो हिकिड़ो गवाह घुराईंदासीं यानी हर नबी पंहिंजे पंहिंजे उम्मत ते गवाह बणिजींदो अल्लाह फरमायो वज इना बिक अला उलाई शहीदा ऐं मुझा महबूब मुस्तफा तोखे भी घुराईंदासीं गवाह बनाए हर नबी रुगी पंहिंजे पंहिंजे उम्मत ते गवाह हूंदो मुझा मुस्तफा तू पंहिंजे उम्मत ते भी गवाह हूंदे त सभिनी नबियन ते भी गवाह हूंदे
अज़ीज़ाने मन हर नबी पंहिंजे उम्मत जी गवाही ॾींदो मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे उम्मत जी गवाही ॾींदो ॻोठ कांडेरो कीरियो जे पट ते वेहण वारा खोल वञी क़ुरान जो पंजो सिपारो 4 रुकू पूरा थियनि ॾिस त क़ुरान में छा लिखियो पियो आहे अल्लाह तो फरमाए मुंहिंजो महबूब पंहिंजे उम्मत ते गवाह हूंदो गवाह उहो हूंदो आहे जेको अखियुनि सां ॾिसंदो आहे जवाब ॾे कोर्ट में गवाही दी पिया न छाजी गवाही सही मां गवाही तो या तो अखियुनि सां ॾिठो कुरान तो चवे हर नबी पंहिंजे पंहिंजे उम्मत जो गवाह हूंदो मुंहिंजो मुस्तफ़ा भी उम्मत जो गवाह हूंदो हाणे जवाब ॾे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात ज़ाहिरी तौर ते 1400 साल गुज़री विया गुंबज़े खज़रा में आरामी अज तुंहिंजो जलसो हिते हली रहियो आहे ॿुधा त मुंहिंजो मुस्तफ़ा गवाह आहे या नाहे जवाब दे जे चवी तो नाहे त कुरान जो इनकार जे चवी तो आहे त पो दिल जो इकरार कयामत जो ॾींहुं थींदो तोखे सबूत ॾियणो कोन पवंदो त मुंहिंजा आका मियां मंजूर अहमद तोखे सबूत ॾियणो न पवंदो त मुंहिंजा आका मूं पंहिंजे पुट राजा जे तोहर में तो महबूब जो मीलाद कयो हो तोखे ॿुधाइणो न पवंदो मुंहिंजो आका पाण ॿुधाईंदी ओ राजा जा अब्बा मां महबूब जो मीलाद करे रब जो क़ुरान मां मुस्तफ़ा जो दुरूद जी महफिल सजाइण वारा तो दुनिया जे खुशी में मां मुस्तफ़ा के याद कयो अज जन्नत जे थधन हवान में मां मुस्तफ़ा तो के याद ऐ अचण वारो तव्हां खे मुबारक ॿुधण वारो तव्हां खे मुबारक इलाइके जे सभिनी खे मुबारक इन नंढे राजा जे बे अम्मा चाचिन मामिन मासन जेके भी रिश्तेदार सभिनी खे मुबारक जो अल्लाह जी ज़ात उन्हनि खे बचड़े जे तोहर जे मौके ते धमाका भी थींदा हन फायरिंग भी थींदियूं हन राग रूप थींदा हन मूंखे हिकिड़ो कसम तव्हां खे रब जो थो ॾियां मूंखे सोची पोइ जवाब ॾिजो तमा सिर्फ मदरसे जो पढ़ल मौलवी न है अल्हम्दुलिल्लाह दुनिया जी तालीम अब काफी अल्लाह जे ज़ात नसीब किया मुंजा दोस्त अजीज हर किस्म जी तकरीर जाना तो मानुन जा माइंड दिसी करे गालाइदो हां उनन जे तबियतुन जे मुताबिक गालाइदो हां जे लेवल जा मानु हुदान इन लेवल जी इल्मी गाल कंदो हां मुखे जवाब दियो अल्लाह हर जगह ते आहे या ना वरी सोची जवाब दियो आहे हाने बियो सवाल जहन शादी या तोहर में औरतुन जो राग थींदो आ शराब जी में सोची को जवाब दियो शराब जी महफिल थींदी आ फायरिंग थींदियूं हन किथे किथे त खून भी थी विंदा हन बुधायो रब उते हुंदो आ या कोन हुंदो जवाब दियो गालायो छा थियो अल्लाह उते हुंदो आ या कोन हुंदो आ जो अल्लाह त हर जगह ते हुंदो आ अल्लाह त मंदिर में खुदा कोने जा जवाब दे मंदिर में भी खुदा मस्जिद में भी खुदा खुदा त जिथे किथे आ वो मुखे जवाब दे तू पंहिंजे अकुल खां पुछी करे जे जगह ते खुदा भी मौजूद आ शराब जी महफिल हली रही आ गलत किस्म जा मुजा दोस्त साज हली रहा हन खुदा त मौजूद आ पर जवाब दे उते खुदा जी रहमत मौजूद आहे या नहीं जो रहमत मौजूद नाहे रहमत किथे हुंदी आ जो वनुनज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन जिते अल्लाह जे कुरान जी तमार हुंदी आ मदीने वाले मीर जे दुरूद जी पुकार हुंदी आ उते रब जे रहमत जो वसकार हुंदो आ यानी खुदा जिथे किथे हुंदो आ पर मुजो मुस्तफा जिथे किथे न हुंदो आ याद रखी मुजो मुस्तफा फकत उते हुंदो आ जिते आशिकन ए दीवानन जी महफिल हुंदी आ जिते ईमान वारन जी महफिल हुंदी आ छो तो मुजो मुस्तफा रहमतल लिल आलमीन जिते मुस्तफा हुंदो आ उते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल
जिते महबूब हुंदो वा उते रहमत जो नुज़ूल हुंदो वा। मुझे मुस्तफा के अल्लाह एतरी ताकत अता फरमाया जिते चाहे जेडी मल चाहे मुझो मुस्तफा पहुंची सके। सिंधी बोली में मता अकीदो टुटी पवई कचड़ो ज़हन थई गाल के समझ जिब्राइल बुधो थई अदा जिब्राइल बुधो थव जंहिंजो नालो जिब्राइल बुधाए मुझे मुस्तफा जे बचड़न जा झूला झुलाईंदो आ या कोन झुलाईंदो आ। जवाब रे अम्मा फातिमा ज़हरा का पुछ अम्मा फातिमा सुनी फरमाए थी मां पांजे बचड़े हसन के पांजे बचड़े हुसैन के झूलड़े में सुमारे खरड़े जो कमुकार कंदी हां दिल में ख्याल ईंदो आ बचड़न जो झूलड़ो झुलाए जा अचा त ई पियो लगे जणो हाणे केर ताज़ो झूलो झुलाए वयो आ। हबीब करीम आया अर्ज कयम मुझा आका जेडी मला चाहती ए झूलो झुलंदो थो रहे। मुझे मुस्तफा फरमाए बचड़ी फिक्र न कर रब जिब्राइल जी टूटी जो लगाए छदिया। जिब्राइल जन जे बचड़न जा झूला झुलाए मुझा दोस्त अजीज मेराज जे रात जह महबूब जा जिब्राइल कदम चुमे वो जिब्राइल तमाम मलाइकन जो सरदार आहे या नाहे आहे। मीकाइल उन जहिड़ो चो नाहे, इसराफील उन जहिड़ो नाहे, इज़राइल उन जहिड़ो नाहे। सभिनी मलाइकन जो पावर हिकड़े पासे जिब्राइल जो वधीक आहे या नाहे। पक्की ॻाल्हि हा त पोइ जिब्राइल जे मातहत इज़राइल हीअ ॻाल्हि उन्हनि लाइ थो कयां जन जे दिल में ख़्याल ईंदो आ त महबूब हर जगह ते कीअं पहुचंदो। अजीज़न मन उन्हनि का एतिरो सवाल कयो त इज़राइल हिकिड़ो आ या 30-35 जवाब ॾियो। जॾहिं इज़राइल हिकिड़ो आ हिकिड़े मिंट जे अंदर अमेरिका जे माण्हुनि में भी जुदाई विझी रहियो आ, पाकिस्तान में जुदाई विझी रहियो आ, इसराइल में जुदाई विझी रहियो आ, चाइना में जुदाई विझी रहियो आ। मिंट साॻियो आ जबलनि में भी इज़राइल, जंगलनि में भी इज़राइल, शहरनि में भी इज़राइल, मुंहिंजा दोस्त अस्पतालनि में भी रोडनि ते भी। जॾहिं इज़राइल हिकिड़े मिंट में पूरी दुनिया में पहुंची सके थो त इज़राइल जो सरदार जंहिंजे दर जो गुलाम ॿुधा उन इमामुल अंबिया जो मकाम छा हूंदो। सोची पो जवाब दे। चओ कहिड़ियूं भेटूं। आखिरी शेर बस आखिरी शेर है कहिड़ियूं भेटूं। चओ कंदे मूसा अल्लाह कहिड़ियूं भेटूं। कंदे मूसा मुझो दिल पर बी शय आ कहिड़ियूं भेटूं। यार कंदे मूसा अल्लाह कहिड़ियूं भेटूं। कंदे मूसा मुझो दिल पर बी शय आ। सभई सिंगार जी भी हो यार सभई सिंगार जी भी हो पर आका जो सिंगार जो भी शय आ ओ कहिड़ियूं भेटूं। है बणिया जे कुर्ब में कैदी गुज़ारियो उमेर गुलामीअ में। ओ बणिया जे कुर्ब में कैदी गुज़ारियो उमेर गुलामीअ में। कयूं दिल जान जो सौदो अल्लाह कयूं दिल जान जो सौदो कयूं दिल जान जो सौदो पर अञा वापार बी शय आ कहिड़ियूं भेटूं। कंदे मूसा अल्लाह कहिड़ियूं भेटूं। कंदे मूसा मुझो दिल पर बी शय आ ओ कहिड़ियूं भेटूं।
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन नंढड़े राजा के उम्र दराज अता फरमाए। अल्लाह ताला उनके पांजे अबे अम्मा जे ला अखिन जो ठार बनाए, हुजूर जे दीन जो रखवालो बनाए। अल्लाह ताला उनके सुने नबी जी मोहब्बत अता फरमाए। उन जे वालिदैन के अल्लाह ताला 5 वक्त नमाज नसीब फरमाए, कुरान करीम जी मोहब्बत नसीब फरमाए। जेके आया हूं सभनी के मुझो अल्लाह पांजे महबूब जे रहमत वारो वंड अता फरमाए। अल्लाह ताला पांजे बख्शिश में तोखे असा के वंड अता फरमाए। अल्लाह ताला छो पे तो बाहू गाल भी पूरी करो कोन था दे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तवा सा सभनी जे मथा राजी चो आमीन। अल्लाह ताला पांजे महबूब जे सदके तवा सा जे मथा राजी राजी त थियो आ तडे ते ये जिक्र जी महफिल नसीब कई थी। राजी त थियो आ कि जेके घड़ी वेठा आहियूं छाजे ला वेठा कंहिंजो ॻाल्हियूं ॿुधियो थो पंहिंजे दिल खां पुछो। जॾहिं न महबूब जो ॻाल्हि ॿुधबी आ त दिल चवंदी आ त वरी वरी थिए त ॿुधां। तो असां पुनर जो ॻाल्हियूं ॿुधियूं दिल ठरी या कान ठरी। पर जे हेॾो अञा हमराह जेको जलसे वारो आ उहो अञा ख़बर न आहे कॾहिं ठरंदो ख़बर कान्हे। अदा तू छा शेर केड़ो ॿुधाए मां तकलीफ़ पियो ॾाढो तकलीफ़ पियो जेको दोस्त चव। अजीज दोस्तों, मुर्शिद सभिनी जो पीरन जो पीर जेको अकेरा जो सोनो दिल भर दस्तगीर केरा पीरन जो पीर वरी चो सोनो अब्दुल कादिर जीलानी घोट रहमतुल्लाह अलैह। हाने उन सोने महबूब सुभानी जो थोड़ो चवा केड़ो ता सलात पढ़ो भला मां याद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाय अख फेरा ए दिस यार हर पीरो असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ। दस्तगीर अख फेरा ए दिस यार हर पीरो असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ। चौ हक वारी जमाइत आयो हक वारी जमाइत आयो चौ हक वारी जमाइत आयो असा यारन धण कानायो हक वारी जमाइत आयो असा यारन धण कानायो यारिया रो नंगर खीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ। हे दस्तगीर पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे मनकबत का पो हाने हिकड़ो मिसरो मुझे मुर्शिद यार सजन पीर जो आए न कहे वजीर जा न कहे अमीर जा न कहे वजीर जा न कहे अमीर जा असी मुरीद आयो सजन साईं पीर जा न कहे अमीर जा
न कहे वजीर जा असी मुरीद आयो सजण साईं पीर जा न कहे अमीर जा ये मुझो पांजो ठहला इन करे पांजी दिल जी अकीदत हो बुधाया खणी जॾहिं नेण सुनो सजण निहारी दो आगे आशिकन जे दिलन खे जियारी दो आगे खणी जॾहिं नेण मुर्शिद निहारी दो आगे आशिकन जे दिलन खे जियारी दो आगे मौजुन में सदा मौजुन में सदा दिसो फकीर अदा ही मौजुन में सदा दिसो फकीर अदा मिली निगाह जो जल खे वियो खैर आ न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी मुरीद आयो सजण साईं पीर जा न कहे वजीर जा आखिरी पंहिंजे नाले वारो मिसरो भला भाग रब कया हिन ताहिरी फकीर जा हथड़ा नसीब थिया थस सजण साईं पीर जा भला भाग रब कया हिन ताहिरी फकीर जा हथड़ा नसीब थिया थस सोने सजण पीर जा हाणे मौजू करे दिसी दुनिया ठरे हाणे मौजू करे दिसी दुनिया चवे छाती दुनिया चवे दिसो राज पर मथा ही कुर्ब पीर जा दिसो राज पर मथा ही कुर्ब पीर जा न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी गुलाम आयो सुने दस्तगीर जा सदे दिस यार तू दिल सा पुकार तू पहुंची भी दो पलक में पीर ने जो पीर आ जो बगदाद वारो मीर आ न कहे अमीर जा व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन तमाज़ो लगायो हिकड़ो प्रोग्राम खाही कासिम में करे वरी हिते आयो हां ऐं वरी हिते भी तकरीबन 1.5 कलाक को मथे तवा सा प्रोग्राम कयो थम अल्लाह ताला कबूल फरमाइंदो खुदा सा तवा के पांजे महबूब जे मोहब्बत जो जरड़ो अता फरमाइंदो बस हिकड़ो अज़म करे अज निकरो त पाण में झेड़ो निकरो ऐ मुसलमानो पान में झेड़ो झटो न कयो मोहब्बत सा एक बे सा पेश अचो प्यार एक बे में वंडियो जिंदगी अलाए घणा ॾींहं ए 4 ॾींहं मिलन ए भी झेड़न में गुजारियो केड़ो फायदो एक बे जी इज्जत कयो एक बे सा प्यार कयो सब का वधिक अब्बे अम्मा सा प्यार कयो उन का पो पांजे घर वारन के इज्जत दियो पांजे बच्चन के इज्जत दियो पांजे बच्चन सा सुहणी जिंदगी गुजारियो खुदा जो कसम होनो वारी जन्नत पो हिते ही रब तुझे घर के जन्नत बना छॾींदो जन्नत जी माना चाहे सुकून दोज़ख जी माना चाहे बेचैनी जे घर में आहे बेचैनी त वो हिते ही दोज़ख खोडो वारे जो इंतजार छाजो थो करी इने करे पांजे घर के दोज़ख न बना पांजे घर के जन्नत बना घर जन्नत कदे बनबो आ जदे ज़ाल के ज़ाल वारी इज्जत दींदे धीउ के धी वारी इज्जत दींदे अम्मड़ के अम्मड़ वारी इज्जत दींदे पीउ के पीउ वारी इज्जत दींदे पुट के पुट वारी इज्जत दींदे भाव के भाव वारी हैसियत दींदे पाड़े के पाड़े वारी हैसियत दींदे तू सभिनी सा भलो हलदे भाई तो सब भलो हलदा जन्नत ठही
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात एड़ी सोनी जन्नत में तमासा के रहण नसीब फरमाए। अल्लाह ताला मुझी दुआ कबूल फरमाए। अल्लाह ताला सबनी के मदीने जी हाजिर नसीब फरमाए। हाणे उथी बियो त सलात व सलाम पढ़ो। मुस्तफा जाने रहमत पेला खो सलाम शमए बज़ में दाया पेला खो सलाम शमए बज़ में दाया पेला खो सलाम जिस सुहानी घड़ी चमकते बाका चाँद जे सोहानी घड़ी चमकाते बाका चाँद उसे दिल अफरोज साअब पेला खो सलाम मुस्तफा जाने रहमान पेला खो सलाम शमए बज़ में दाया पेला खो सलाम हम गरीबों के आका पे बेहद दुरूद हम गरीबों के आका पे बेहद दुरूद हम फकीरों के सरवर पेला खो सलाम मुस्तफा जाने रहमान पेला खो सलाम गौसे आज़म इमाम तुक़ा वन्नुक़ा गौसे आज़म इमाम तुक़ा वन्नुक़ा जलवे शान कुदरत पेला खो सलाम मुस्तफा जाने रहमान पेला खो सलाम सलातो सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातो सलाम अलैका या हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब। जो जन्नत में पैर न पाई तो हाय जैसी उम्मत न छदाई तो वाह मुझे आका जो प्यार गुनहगारन सा आ मुझे सुनल जो प्यार किनन को झिड़न सा चो जन्नत में पैर न पाई तो जैसी उम्मत न छदाई तो वाह मुझे दिल पर जो प्यार गुनहगारन सा हूँ तो खुदा भी जलाल में अल्लाह हूँ तो खुदा भी जलाल में हादी असा उन हाल में है कलीम बेन गलाई दो आका उम्मत छदाई दो चौबाग मुझे दिल पर जो प्यार गुनहगार सा वाह मुझे सुनल जो प्यार किनन को झिड़न सा।